फायरिंग बिल्कुल बंद हो जाए महफिल में। मेहरबानी करे दोस्तन के चवंदुसि केतरी खूबसूरत महफिल आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंधड़ी न्यूज़ अल्ट्रा HD यूट्यूब चैनल ते तव्हां सभिनी खे भलीकार। नाज़रीन, मुमताज़ मौलाई जी हिकु नई वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। मुमताज़ मौलाई मीरपुर में हिकु महफ़िल में ॻाए रहियो हो, जिते महफ़िल वारनि फायरिंग करणु शुरू करे ॾिनी ऐं उन वीडियो में मुमताज़ मौलाई चई रहियो आहे, महिरबानी करे फायरिंग बंदि कयो। मुमताज़ मौलाई जे मने करण खां पोइ बि महफ़िल जे अॻुवाण उन्हनि खे बार बार मने कंदो रहियो। इहा वीडियो अॼुकल्ह सोशल मीडिया ते तमामु घणी वायरल थी चुकी आहे। उहा हिन वीडियो में तव्हांखे अॻिते हली तव्हांखे ॾेखारींदासीं। उन खां अलावा तव्हांखे गुज़ारिश कंदा हलूं, जेकॾहिं तव्हां शोबिज़ जे ख़बरुनि में दिलचस्पी रखो था त असांजो यूट्यूब चैनल तव्हांजे लाइ हिकु बहितरीनु चैनल साबित थींदो। हिते तव्हांखे बहितरीनु न्यूज़ ऐं ताज़ा तरीन न्यूज़ मिलंदियूं, सोशल मीडिया जो वायरल। सो असांजे यूट्यूब चैनल सिंधड़ी न्यूज़ अल्ट्रा HD खे लाज़मी सब्सक्राइब करे वठिजो ऐं दोस्तनि सां बि लाज़मी शेयर कजो। वीडियो लाइक न कयो त वीडियो खे बि लाइक करे वठिजो। त दोस्तों, हलूं था मुमताज़ मौलाई जे उन वीडियो क्लिप जे पार जंहिंमें मुमताज़ मौलाई चई रहियो आहे, महिरबानी करे फायरिंग बंदि कयो। फायरिंग बिल्कुल बंद हो जाए महफिल में। मेहरबानी करे दोस्तन के चवंदुसि केतरी खूबसूरत महफिल आहे। केतिरो मंदिर साहब ही मुंहिंजे ख्याल में मीरपुर में एॾो वॾो प्रोग्राम करायो आहे। महफिल खे डिस्टर्ब थिए थी। कमाल खान भाउ खे चवंदुसि दोस्तनि खां फायरिंग बिल्कुल बंदि कराए। फायरिंग से बिल्कुल बंद करो, बिल्कुल फायरिंग बंद करो। साजो तमाम बेहतरीन प्रोग्राम आमन साहब जो हिकड़ी ताड़ी बजायो। हातिम चंदी जी नारे ते नारे हैदरी। त नाज़रीन, यकीनन तव्हां इहा क्लिप ॾिठी जंहिंमें मुमताज़ मौलाई मने करे रहियो आहे। सो मोकिलायूं था वधीक अहिड़नि वीडियोज़ जे लाइ सिंधड़ी न्यूज़ अल्ट्रा HD खे लाज़मी सब्सक्राइब करे वठिजो। ख़ुदा हाफ़िज़।